इन वक्त मां सऊदी में वेठो आहियां, सुठो कम आहे मुंहिंजो। 4-5 हज़ार रियाल मुंहिंजे बटुअ में पिया आहिनि। 4-5 हज़ार इन करे चवां थो जो मां पैसा ॻणींदो न आहियां, ईंदा रखंदो वेंदो आहियां, ख़र्च कंदो वेंदो आहियां। 10-12 हज़ार जो सेविंग आहे, जेको इमरजेंसी सेविंग जंहिंखे चवंदा आहिनि। 200 रियाल जो घड़ी आहे। 6 हज़ार रियाल जो आईफोन आहे मुंहिंजे हथ में। हिकु जूअ कढण वारी बि आहे मूंखे, हिते सऊदी में जूअ कढंदी आहे मुंहिंजा जूअ, पोइ बि मां ख़ुशि न आहियां। बसि मां इहे न चवंदुसि त सऊदी न अचो, अचो। अलाह तव्हांखे दर नसीब करे, ज़िंदगी में हिकु दफ़ो अलाह तव्हांखे नसीब करे। जे रोज़ी लाइ अचो था त अलाह तव्हांखे बरकत ॾे। 4-5 सालनि में अलाह तव्हांखे एतिरो ॾे जो तव्हांजो ज़िंदगी ठही वञे। बसि मां इहो दुआ घुरंदुसि त अलाह तव्हांखे हर शइ पंहिंजे मुल्क में ॾे, पंहिंजे वतन में ॾे, पंहिंजे बचनि सां गॾु ॾे। परदेस जो दर्द वॾो आहे, वॾो दर्द आहे परदेस जो। 5-5 साल गुज़रनि था, असां देग जो भत नथा खाई सघूं, चाशनी भत। अलाह तव्हांखे आबाद करे पंहिंजे मुल्क में।